घोटकी में पीपी जिले घोटकी जे सदर पारां घोटकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। पीपी जिले सदर मीर बाबर खान लुंड घोटकी पहुची पीपी घोटकी जे डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो जी गॾिजाणी में शरीक थी घोटकी में इतलात ऑफिस में सिटी ऑफिस जो इफ्तिताह पिणु कयो। इन मौके ते पीपी जे जिले सदर बाबर खान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िलो पीपी जो किलो आहे। घोटकी जूं केतिरियूं शख़्सियतूं पीपी में शामिल थियनि पियूं। इन चयो त पीपल्स पार्टी बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार फराहम कयो आहे। असां अञा बि वधीक अवाम जी ख़िदमत कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में इन चयो त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार पीटीआई सरकार आहे। इमरान खान जी हुकूमत में खंड जो बहरान पैदा करे खंड महांगी कई वई, अटे जा अघ बि चोट चढ़ी विया आहिनि। इन्हनि चयो त घोटकी म्यूनिसिपल जे मुलाज़िमिन जी पगारूं ॾियण लाइ पीपी जी आला क़यादत खे दरख़्वास्त कई आहे। इन चयो त पीपल्स पार्टी अवाम खां रोज़गार खसियो न आहे बल्कि रोज़गार ॾिनो आहे। इन्हनि चयो त घोटकी में इतलात जे ऑफिस खुलण सां ऐवाननि ताईं आवाज़ बुलंद थींदो ऐं पीपी जी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो पंहिंजे थोरे वक़्त में तमामु वॾी जदोजहद कई आहे। हू पार्टी जो जानिसार जियालो आहे। हिन मौके ते मीर बाबर खान लुंड सां पीपी तालके सदर मीर हमजा खान संदरानी, सिकंदर अली लाखो, अब्दुल गनी लाखो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।